चवंदा रेस जी गाड़ी नजर कान थी अचे जा ला गाड़ी हट ओकलो जानदा रस्तो सरकारी आ जेकरे तू थोड़ो साइड कर दे ना गाड़ी भाई गाड़ी निकली वेंदियूं बस छो तो करे तां जी हिम्मत के थी रेस सालार खान जे सामू गाड़ी अंजे थव बराबर रस्तो सरकारी आ पर रस्ते जे बिनी तरफ जमीन सालार खान जी आ राफत ला गाड़ी तो किथे मुफ्त में मारजी न वने ठोकिया न का गोली बारूद असां वटि भी आहे जेकरे तू मारी न बची तू भी कोन सघंदे समझा तो हाशिम खान सब समझा तो तू जेका रांद खेड़ी रहियो आ न उन में हार भले मुंहिंजी थे पर नुक़सान तुंहिंजो थींदो सारियूं बि तुंहिंजूं मरंदियूं रांद शुरू थियण खां अॻु ई तो हार मञे वरिती है सालार खान ऐं इन रांद जो अंत तुंहिंजो मौत थींदो तोखे मां न मारींदुसि तूं पंहिंजे मौत पाण मरंदे अच दादा न बाबा तू दुख न कर मुझे किस्मत में ये निकल वियो मारा बची रज़ा ते राज़ी आहियां जेको थियणो हुयो सो थी वियो हाणे छा थींदो इन्हनि ज़ल्मनि ते खुदा जो कहर छो न तो नाज़िल थिए थिए छो न तो नाज़िल थिए बाबा अल्लाह साईं असां सां इंसाफ़ कंदो सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।